अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे आल ते क्लिक कंदा दोस्तों। बिना देर वञो त पंहिंजी अपडेट जे तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॾसींदो न त नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो त शेर दिल ऐं अकबर जेको आहे त गमदिल वटि हली ईंदा ऐं गमदिल खे चवंदा त तूं वञी मल्हार खे परचाए। उन्हनि वटि वञी करे उनखे परचाए जेको तो गुनाह कयो आहे। तंहिंजे गमदिल चवंदो त जॾहिं हुननि मुंहिंजे भाउ वाह जे सीने जे मथां बंदूक रखी मल्हार, अञा बि चओ था त असांजो ॾोहु आहे। तंहिंते शेरदिल चवंदो त तव्हांजो ॾोहु बिल्कुलु आहे, छो त तव्हां ॾोहु ई अहिड़ो कयो आहे त सीने ते तव्हांखे बंदूक न रखिजे हा, तव्हांखे सिधी हणिजे हा, पर पोइ बि तव्हां ते मल्हार जो थोरो आहे, तव्हां वञी उनखे परचायो। जी दोस्तों, ॿिए पासे तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो त गुलाब ऐं हाकिम खे जेको आहे बलाज ख़ान हुकुम ॾींदो शेरदिल खे मारण जो। तंहिंजे कमदार चवंदो त उहे शेरदिल खे ई कॾहिं बि मारे न सघंदा, बहरहाल मनठार हुजे त ॿी ॻाल्हि आहे। ऐं दोस्तों, ॿिए पासे तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो त राणी जेको आहे त पंहिंजी चाचीअ खे चवंदी जेकॾहिं हितां निकिरणु आसान हुजे हा, कॾो को हितां निकिरी हिन दोज़ख जहिड़े घर मां जान छॾाए वञा, पर हिते जेको आहे त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बाबा जीअं चाहींदो तीअं थींदो। मां हितां घर मां निकिरी नथी सघां कॾहिं बि, बहरहाल जे मां किथे बि वञी निकिरी वञी पनाह वठंदुमि त उते बाबा पहुची वेंदो ऐं मूंखे वरी साॻी जाइ ते खणी ईंदो। उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वधीक करे वीडियो ॾिसण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।